नौशरो फिरोज मामा के खबर ॾींदा आहियूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो में पुलिस एहलकार ज़ख़्मी। मंशा ते फ़रोशन जो हमलो पुलिस गैर महफूज़ बणिजी वई। ट्रिमोर चौकी इंचार्ज मथां नामालूम माण्हुनि जो हमलो खेसि सख़्त ज़ख़्मी करण बैदि वर्दी लीड़ू करे छॾे फ़रार थी विया। एहलकार जो पंहिंजे ई आफ़ीसरनि ख़िलाफ़ थाणे अंदरि एहतजाजी मुज़ाहिरो वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वियो। वर्दी फाटल पुलिस एहलकार मोहम्मद अशरफ ज़रदारी एहतजाज कंदे चयो त आउं ट्रिमोर पुलिस चौकी ते इंचार्ज आहियां। मूं मथां ॾींहं ॾिठे जो मंशा ते फ़रोशन हमलो करे ॾिनो, जंहिं सबबि आउं सख़्त ज़ख़्मी थी पियुसि। अहिड़ो इतला मोरो थाणे ते ॾिनो वियो, मगर थाणे ते केर बि मौजूदु न हुअण करे मूंखे जवाबु न मिली सघियो, जंहिं बैदि आउं ज़ख़्मी हालत में मोरो थाणे ते पहुतुसि। उते केर बि मौजूदु न हो। मोरो शहर अंदरि मंशात जो आज़ारो वधी वञण करे असां पुलिस एहलकार बि गैर महफूज़ बणिजी विया आहियूं। असां मंशा ते फ़रोश गिरफ़्तार करे अचूं था ऐं बाला आफ़ीसर उन्हनि खां ॻरी रिश्वत वठी खेनि आज़ादु करे छॾनि था, जंहिंजो इहो ई सबबु आहे जो अॼु मंशा ते फ़रोशन मूं मथां हमलो करे ॾिनो ऐं आउं सख़्त ज़ख़्मी थी थाणे ते पहुतो आहियां। मगर मुंहिंजो को बि पुरसान हाल न आहे। मुतासिर पुलिस एहलकार IG सिंध खां मुतालबो कयो त नोटिस वठी मंशा ते फ़रोशन समेत थाणे तां गैर हाज़िर रहंदड़ आफ़ीसरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि इंसाफ़ फराहम कयो वञे। अंदर खड़ो क्यों लान पड़ो से अब आई ॾिसो जेको पैसो सुना है आऊं PC अशरफ ज़रदारी ट्रिमोर चौकी दे देनाथ ट्रिमोर जो कोई शराब दे मुके SSH साहब DSP साहब DIG साहब गई मां दे शराब के पोया लगो है रात भजी व्यान सुबह को सांझ को ही हशर कयो आ ॾह ॼणा मुते मां हिते वेठो 8 बजे जो वेठो आ। DSP साहब SSH साहब कोने को खुदा जे वास्ते ही टाइम घणो थियो आ। हींअर 8 बजे मां 8:30 बजे पहुतो आ। ही मूंसां हशर आ। मां हिकु पुलिस ऑफिसर आ। ही IG जी वर्दी आ। ही हशर आ। मूंसां इंसाफ़ कयो।